मुल्तान जी हिक ॿी वॾी आबादी बोड जे मुंहं में शुजाबाद जूं केतिरियूं ई वसंदियूं ॿुॾी वियूं। मक़ामी माण्हुनि जे पंहिंजी मदद पाण तहत चौपाईमाल ऐं सामान समेत लॾ पलाण। धुंदो वटि फ्लड बंद में 80 फुट घारो पवण सबबि बोड जो पाणी भरपासे जे आबादियुनि में काहे पियो। मुतासिर ख़ानदान बचाव फ्लड बंद वटि पनाह वठण ते मजबूर। चिनाब दरिया जे सुपर बंद में घारो वधण दौरान 3 पोरियत लुड़ी विया, 2 खे बचायो वियो। जलालपुर भरिसां ॿेड़ी ऊंधी थियण सबबि फौत थियल वधीक 2 ॼणनि जा लाश कढिया विया। ॿुॾी फौत थियलनि जो अंग वधी 7 थी वियो। ॿिए पासे बहावलपुर जे 4 तालुकनि में 100 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। लोधरा में 2 बचाव बंद टुटण जे नतीजे में पाणी आबादी वारनि इलाइक़नि में काहे पियो। हुकूमत जो बोड मुतासिरनि लाइ बिजली जो 1 महीने जो बिल मुआफ़ करण जो इरादो। वज़ीर आज़म नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर खे IMF सां ॻाल्हाइण जी हिदायत करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत खे बिल मुआफ़ करण लाइ IMF खां पुछणो पवंदो। वज़ीर आज़म हिदायत कई त IMF इम्कानी रिलीफ ते ॻाल्हि ॿोल कई वञे। ज़रियनि मूजिबि मुल्क में बोड सटियल इलाइक़नि जे समूरनि माण्हुनि खे बिजली जे बिल में 1 महीने जो रिलीफ ॾिनो वेंदो। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त हुकूमत दुनिया खां मदद छो नथी घुरे। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां बोड मुतासिरनि लाइ आलमी इमदाद न घुरण ते हैरत जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बोड मुतासिरनि खे इमदाद खां महरूम रखण जो को बि जवाज़ न आहे। 2022 जे बोड में जॾहिं परॾेही वज़ीर हो त हुन बि ईअं ई कयो। पाकिस्तान 2010 जी बोड ऐं 2005 जे ज़िलज़िले में बि दुनिया खे इमदाद जी अपील कई हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बोड मुतासिरनि खे BISP वसीले रिलीफ ॾियण जो ॿीहर मुतालबो। बोड बाबति फ्लैश अपील जो फ़ैसिलो NDMA कंदी। परॾेही खातो हर फ़ैसिले ते अमल लाइ तयारु आहे। परॾेही तर्जुमान चयो आहे त भारत दरियाउनि में बोड बाबति सिफ़ारती चैनल वसीले कुझु ॼाण ॾिनी, पर उहा तफ़सीली ॼाण न हुई। भारत इंडस वाटर कमिश्नर जो तइ थियल चैनल इस्तेमालु न कयो। भारत खे सिंधु तास माहिदे जे समूरनि शिकनि ते अमल करणु घुरिजे। इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल दौरान परॾेही तर्जुमान चयो त पाकिस्तान कतर में इसराइली अगराई जी सख़्त मज़म्मत करे थो। वज़ीर आज़म क़तरी क़यादत खे पाकिस्तान जी मुकमल हिमायत ऐं ॿधी जी ख़ातिरी कराई। ही सियासत जो वक़्तु नाहे। ॾुखे वक़्त में बोड मुतासिर जी मदद अहम आहे। PTI चेयरमैन पारां कुदरती आफ़तनि खे मुंहुं ॾियण लाइ नेशनल एक्शन प्लान जोड़ण जो मुतालबो। बैरिस्टर गोहर चयो त सियासत खे पासीरो करे बोड मुतासिरनि लाइ गॾिजणु ज़रूरी आहे। बोड मुतासिरनि लाइ हुकूमती सरगर्मियुनि मां मुतमइन न आहियूं। अवाम खे मुतासिर भाइरनि ऐं भेनरुनि लाइ अॻिते अचणो पवंदो। असां 3 सालनि खां सख़्तियूं भोगे रहिया आहियूं। हिकु मख़सूस पार्टी मथां सख़्तियूं बंदि कयूं वञनि। हाफ़िज़ाबाद में बोड सटियल इलाइक़नि जे दौरे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो त माण्हुनि जी तनक़ीद जी परवाह न आहे। मूंखे PTI बानी जो एतमाद हासिलु आहे। बदीन जे इलाइक़े तराई वेझो सिम नाले खे लॻल घारो बंदि न थियो। 10 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। तराई 1L सिम नाले खे ॻोठ मोहम्मद अली मंदरो वटां घारो लॻो। पाणी जे तेज़ वहिकरे सबबि केतिराई घर, माल जा वाड़ा ऐं फ़सुल मुतासिर। ॻोठाणनि जो चवणु आहे त 10 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि ऐं कचा घर किरी पिया आहिनि। खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं, वाहर कई वञे। सखर जे इलाइक़े आबाद लाखा में नारी साहुरनि जे तज़लील जो शिकार। मुड़ुस समेत साहुरनि नारी जा वार कुतरे तज़लील कई। मुतासिर नारी जे वालिद जी फ़रियाद ते आबाद थाणे ते केस दाख़िल। नारी जो मुड़ुस अब्दुल वासे, सोहरो अयूब, ससु कौसर ऐं ॾेर फ़हद लाखो जवाबदार नामज़द। नारी जे वालिद दाहियों त 1.5 साल अॻु धीउ जे जवाबदार अब्दुल वासे सां शादी थी हुई। खेसि साहुरा तशद्दुद जो निशानो बणाईंदा हुआ। हाणे वरी खेसि तज़लील जो निशानो बणायो आहे। पुलिस केस दाख़िल हुजण बावजूदि जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। नारी जे वालिद पारां आला इख़्तियारनि खे नोटिस वठी इंसाफ़ जी अपील। कराची जे इलाइक़े कयूमाबाद मां गिरफ़्तार जवाबदार पारां 100 खां वधीक ॿारनि ऐं ॿारनि सां जिनसी ज़्यादती बणाइण जो इंकशाफ। पुलिस जवाबदार शबीर तनोली खे ॿारनि सां ज़्यादती जे केस में गिरफ़्तार कयो हो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जांच दौरान एतराफ़ कयो त हुन 5 खां 12 साल उमिरि जे ॿारनि खे ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदार रेड़ी ते शरबत खपाईंदो हो। ॿारनि खे पैसनि जी लालच ॾेई घर वठी वेंदो हो, जिते साणनि ज़्यादती करे वीडियो रिकॉर्ड कंदो हो। पुलिस मूजिबि जवाबदार ज़्यादती जो वीडियो संभाले रखियूं ऐं मुतासिर ॿारनि जा नाला बि लिखिया हुआ। पुलिस मूजिबि जवाबदार पारां डार्क वेब ते वीडियोज़ विकिरो करण वारे मामले जी बि जांच कई पई वञे। गॾियल क़ौमुनि जे सलामती कौंसिल में पाकिस्तान ऐं इसराइल विच में सख़्त जुमलनि जी ॾेवट। पाकिस्तान कतर में हमास अॻवाननि ते इसराइली हमले खे ग़ैर क़ानूनी बिना जवाज़ टिड़ ॾियारण ऐं ख़िते में इस्तेहकाम लाइ ख़तरो क़रार ॾेई छॾियो।
पाकिस्तान, अलजाज़ाइर ऐं सोमालिया जी दरख़्वास्त ते इजलास तलब कयो वियो। फ्रांस ऐं बरतानिया हिमायत कई। पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार चयो त इसराइल जो हमलो क़तर जी ख़ुदि मुख़्तियारी जी भञकड़ी ऐं ग़ैर क़ानूनी आहे। इसराइल जे सफ़ीर पाकिस्तान में उसामा बिन लादेन जे मारिजण जो मिसाल ॾींदे चयो त उसामा बिन लादेन खे जॾहिं पाकिस्तान में ख़तमु कयो वियो त सवाल इहो न हो त परॾेही सरज़मीन ते दहशतगर्द खे छो निशानो बणायो वियो। सवाल इहो हो त हिकु दहशतगर्द खे पनाह छो ॾिनी वई। इहो सवाल अॼु बि उथे थो। उसामा बिन लादेन जे लाइ का छूट न हुई ऐं हमास जे लाइ बि नाहे। पाकिस्तान फौरी तौर जवाबु ॾियण जो हक़ इस्तेमालु कयो। सफ़ीर आसिम इफ्तिख़ार खे भेट खे क़बूल न करण जोॻो करार ॾींदे इल्ज़ाम हयो त इसराइल पंहिंजे ग़ैर क़ानूनी ऐं आलमी कानून जी भञकड़ियुनि तां ध्यानु हटाइण जी कोशिश करे रहियो आहे। इंतजामी तौर पे पूरे मुल्क में सूबे बनने चाहिए। आइन में बड़ा क्लियरली लिखा हुआ है, आइन में बड़ा क्लियरली लिखा हुआ है, उसका प्रोसीजर भी मौजूद है। यहाँ मसाइल जब गवर्नेंस के हल नहीं होंगे तो वही वाली बातें आएंगी, वही वाली आवाजें आएंगी। अगर गवर्नेंस के मसाइल हल हो जाते ना तो ये वाले सवाल ही नहीं उठते जनाब। हम तो बुनियादी बात कर रहे हैं। आप गवर्नेंस के इश्यूज जो है, जो लोगों के डोर स्टेप पर जो फैसिलिटेशन देनी है वो अगर दे देंगे तो ये सारी आवाजें जो है, अगर जो आपको बुरी लग रही होती है वो खुद बंद हो जाएंगी। और अगर नहीं करेंगे, जो कि आज तक नहीं किया है, तो फिर इसमें शिद्दत भी आएगी। सॼे मुल्क में सूबा ठहण घुरिजनि, आइन में क्लियर लिखियल आहे ऐं प्रोसीजर भी मौजूद आहे। ऑपोजिशन लीडर अली ख़ुर्शीदी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। अली ख़ुर्शीदी चयो त गवर्नेंस जा मसइला हल न थींदा त सूबा ठाहिण जूं ॻाल्हियूं थींदियूं। भले अवां खे ख़राब लॻे, गवर्नेंस जा मसइला हल थी वञनि हा त अहिड़ियूं ॻाल्हियूं न थियनि हा। जेकॾहिं अवाम जा मसइला हल कया वेंदा त सूबा ठाहिण जूं ॻाल्हियूं पाण मुरादो ई बंदि थी वेंदियूं। मसइला हल न थींदा त अहिड़ियूं ॻाल्हियूं वधीक थींदियूं। कराची जे मेयर वटि इख़्तियार ई न आहे, कमु नथो करे सघे। असां रुॻो कराची न पर सॼी सिंध में मेयर खे इख़्तियार ॾियण जी ॻाल्हि कयूं था। जमाल शाह भरिसां कारे इल्ज़ाम हेठि नारी ऐं नौजवान क़तल। ॻोठु सुभारो ज़रदारी में जवाबदार दिलशेर मक्सी ज़ाल वज़ीरा ऐं महिमान थी आयल नौजवान ग़ुलाम मोहम्मद मक्सी खे बंदूक जा फायर करे क़तल कयो। लाश अस्पताल मुंतक़िल, जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। घोटकी भरिसां संगावती तकरार तां 2 भाउ क़तल, 3 भाउ ज़ख़्मी। कचोबंडी थाणे जे हद ॻोठु फ़कीर मोहम्मद में चाचड़ बिरादरी जे 2 धरनि में हलंदड़ संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में अब्दुल हादी ऐं संदसि भाउ फयाज़ चाचड़ क़तल, संदन भाउ तारिक ज़ख़्मी थी पियो। लाश अस्पताल मुंतक़िल, ज़ख़्मी जी बि हालत ॻणती जोगी। सखर अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। वाक़े जो केस बि दाख़िल न थी सघियो। ऐं कराची में शागिर्द ख़ालिद कुरेजो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो। कराची बार जे सदर जी बि शिरकत। आमिर नवाज़ वड़ाइत चिता ॾिनो त 3 ॾींहंनि में शागिर्द जा क़ातिल गिरफ़्तार न थिया त अॻिते जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। आमिर नवाज़ वड़ाइत चयो त हिन मुल्क में जेसिताईं माण्हू रोडनि ते नथा अचनि तेसिताईं का कार्रवाई नथी थिए। हू शागिर्दनि सां गॾु आहिनि, खेनि हर सूरत इंसाफ़ ॾियारियो वेंदो।